नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां यूथ कार्ड मुतारिफ़ कराइण जो ऐलान कयो आहे। कोयटा में पीपल्स पार्टी जे 6 वजे योम तासीस जे मौक़े ते ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत में अची नौजवाननि लाइ यूथ कार्ड आणींदासीं ऐं नौजवाननि जी नुमाइंदगी कंदसि। नौजवाननि खे हिमथाइणु घुरिजे त इहे तालीम हासिल कनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु असां योम तासीस जे लाइ कोयटा में गॾु थिया आहियूं। ज़ियाउल हक़ अवाम खाननि जो हक़ खसियो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इन ज़मीन खे आइन ॾिनो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे उसूलनि ते क़ाइमु रहंदे शहादत माणी। आसिफ ज़रदारी जॾहिं सदर थियो पिए त मुख़ालिफ़नि खे इंतक़ाम जो निशानो बणाए सघे पियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे हेटिमी ताक़त बणायो। आसिफ ज़रदारी नफ़रत, तक़सीम या अनाज जी सियासत खे ख़तमु कयो। पीपल्स पार्टी ॿिनि आमरनि जो मुक़ाबिलो कयो। हिकु अकेली छोकिरी ॿिनि आमरनि जो मुक़ाबिलो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आसिफ ज़रदारी NFC अवार्ड बहाल करायो। CPEC जो बुनियादु रखियो। पाकिस्तान खे नई सोच ऐं नई सियासत जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त नए तर्ज़ जी सियासत शुरू करणु चाहियूं था। अहिड़ी सियासत हुजे जंहिंमें इतिहाद हुजे, तक़सीम न हुजे। गुरबत, महांगाई ऐं बेरोज़गारी पीपी जी मुख़ालिफ़ आहिनि। नाज़रीन, अवां सां बुलेटिन में हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर शेयर कंदा हलो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां यूथ कार्ड मुतारिफ़ कराइण जो ऐलान कयो आहे। कोयटा में पीपल्स पार्टी जे 6 वजे योम तासीस जे मौक़े ते ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत में अची नौजवाननि लाइ यूथ कार्ड आणींदासीं ऐं नौजवाननि जी नुमाइंदगी कंदसि। नौजवाननि खे हिमथाइणु घुरिजे त इहे तालीम हासिल कनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु असां योम तासीस लाइ कोयटा में गॾु थिया आहियूं। ज़ियाउल हक़ अवाम खाननि जो हक़ खसियो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इन ज़मीन खे आइन ॾिनो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे उसूलनि ते क़ाइमु रहंदे शहादत माणी। आसिफ ज़रदारी जॾहिं सदर थियो त पंहिंजे मुख़ालिफ़नि खे इंतक़ाम जो निशानो बणाए सघे पियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे हेतिमी ताक़त बणायो। आसिफ ज़रदारी नफ़रत, तक़सीम या अनाज जी सियासत खे ख़तमु कयो। पीपल्स पार्टी ॿिनि आमरनि जो मुक़ाबिलो कयो। हिकु अकेली छोकिरी ॿिनि आमरनि जो मुक़ाबिलो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आसिफ ज़रदारी NFC अवार्ड बहाल करायो। CPEC जो बुनियादु रखियो। पाकिस्तान खे नई सोच ऐं नई सियासत जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त नए तर्ज़ जी सियासत शुरू करणु चाहियूं था। अहिड़ी सियासत हुजे जंहिंमें इतिहाद हुजे, तक़सीम न हुजे। गुरबत, महांगाई ऐं बेरोज़गारी पीपी जी मुख़ालिफ़ आहिनि।